सवाल कयो आहे आबिद अली। वो त चए त साईं अर्ज़ु आहे त कंहिं ॿार जी कंहिं बि वलीअ ते बास ॾियणु जाइज़ आहे या न। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बास बासण इहो ईसाले सवाबु आहे ऐं ईसाले सवाबु करे सघिजे थो, इन में को बि हर्ज न आहे। बास हिन अंदाज़ में बासी वञे त जेकॾहिं अलाह रब्बुल इज़्ज़त मूंखे पुटु ॾिनो त मां हीउ जानवर या हीअ देग ख़ैरात कंदुसि ऐं जो ईसाले सवाबु हिन वलीअ खे कंदुसि त पोइ जाइज़ आहे, ईअं करे सघिजे थो। पर ईअं चए त वलीअ तूं पुटु ॾिनो त पोइ मां तोखे हीअ देग बास थो बासियां, त इहो नाजाइज़ आहे, इन खां बचणु घुरिजे। अलाह रब्बुल इज़्ज़त बास जे मुतालिक़ फरमायो आहे त वल यूफू नुज़ूरहुम, ऐं उहे पंहिंजे बासुनि खे पूरो कनि। इन आयत मुबारका जे अंदरि बास पूरी करण जो हुकुम आहे। इन करे बास बासे सघिजे थी, पर उहा सिर्फ़ु अलाह रब्बुल इज़्ज़त जे लाइ हुजे। अल्लाहु आलम बिस्सवाब।